तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, बेतमादी रिथ खे नाकाम बणाइण लाइ हुकूमत सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां अॼु MQM जी क़यादत जो मुलाक़ात जो इम्कान आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, मुलाक़ात में मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल तोड़े बेतमादी रिथ ते वीचारियो वेंदो। बेतमादी रिथ खे नाकाम बणाइण लाइ हुकूमत सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां अॼु MQM जी क़यादत जी मुलाक़ात जो इम्कान आहे। मुलाक़ात में मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल बेतमादी रिथ ते वीचारियो वेंदो। ख़बर आहे, तव्हांखे ॿुधायूं पिया, बेतमादी रिथ जे हवाले सां हुकूमत सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु MQM जी क़यादत सां मुलाक़ात कंदो। मुल्क में मौजूदा बेतमादी रिथ ते वीचारियो वेंदो।